पर इन ख्वाबनि जी ताबीर में मूंखे छा मिलियो? ॿुधाए कदा छा मिलियो? हिकु कागज़नि जा बेकीमती टुकड़ा मिलिया जंहिंखे चुल्ह में विझी बाहि ॾेई सारिया त हिक वक़्त जी मानी बि न बचंदी, मानी बि न बचंदी। चाचा न वही अड़े खाली हुए मारे खाली घणी खाली आहे भूत नाचो अरे सारा का पुट तू ही छा करे छॾियो? अरे मुंहिंजी अरमान मिट्टीअ जे माण्हुनि जा अरमान में मिट्टी में मिली वेंदा आहिनि। चाचा जंहिंखे तूं डिग्रियूं थो चई इहे उहे बेकार कागज़नि जा टुकड़ा आहिनि जंहिंखे 3 सालनि खां वठी गिचीअ में विझी हिकु ऑफिसर जा दड़का ऐं दिलासा ॿुधनि। पर नौकरी असांजे भाॻनि जी नसीबनि में न आहे। चाचा न आहे। छो कोन्हे? अरे छो कोन्हे? असांजे नसीबनि में नौकरी कहिड़ो तूं ॾोह कयो आहे? कहिड़ो ॾोह कयो अथई? रोही त कयो आहे चाचा, रोही त कयो आहे चाचा। दौलतमंद की दुनिया में गरीब माँ जे वही दौलत दौलतमंद की दुनिया में गरीब माँ जे पेटा। हाँ ठीक है। कहिड़ो गुनाह कयो आहे? हिन दौलतमंदनि जी दुनिया में हिकु ग़रीब माउ जे पेटां पैदा थियण जो ॾोह कयो आहे। वाह तमामु दर्द हुजे, रोअण हुजे। रोही त कयो आहे चाचा। हिन ग़रीब माउ जे पेटां पैदा थियण जो ॾोह कयो आहे। हिते दीन ईमान दौलत वारनि जी दुनिया आहे। ही दौलत वारनि जी दुनिया आहे चाचा। हाँ माण्हू दीन ईमान सभु कुझु दीन ईमान सब पैसो था समझनि ऐं पाण वटि एतिरा पैसा बि जो का पते वाली नहीं। अरे अब्बा ॾाढो कुझु चरियो आहे। वञी करे के हलंदी पुॼंदी वारे के इलाज में त कर। न चाचा न, ॾिस त कीअं बि तोखे नौकरी मिले। हा मां ॻाल्हायां तूं ईअं वेंदो मुंहिंजी मां ॻाल्हि खे डिनाए करे छॾ। मुंहिंजी ॻाल्हि खे तवजो ई न ॾे। वरी थो चवां अरे ॾाढो कुझु चरियो आहे। वञी करे कंहिं हलंदी पुॼंदी वारे खे इलाज में त कर। ॾिस त कीअं थी तोखे नौकरी मिले। न चाचा न, मां जेको तूं वञे पियो न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। न चाचा न, न चाचा न, मुंहिंजे ज़मीर मूंखे इजाज़त न आहे ॾिनी चाचा। लफ़्ज़नि में असर विझ। वरी आख़िरी क्यों ॾींदो मां वञी के इलाज में त कर। ॾिस त तोखे नौकरी कीअं नथी मिले। न चाचा न, मुंहिंजो ज़मीर मूंखे इहा इजाज़त नथो ॾे त मां उन्हनि खे वञी पहिरियों पवां जेके दौलत जे नशे में धुत आहिनि। हा दौलत जे नशे में धुत आहिनि, जेके दौलत जे नशे में धुत आहिनि। न चाचा न, जंहिं ईमान जिन एहसासनि जज़्बातनि ऐं ईमान बि माण्हू को टके सेर विकिणी छॾियो आहे। उन्हनि माण्हुनि खे पहिरें पवां जेके दौलत जे नशे में धुत आहिनि। इन जज़्बनि एहसासनि ईमान सां गॾु माण्हू को बि टके सेर विकिणी छॾियो आहे। ठीकु आहे उन्हनि माण्हुनि खे न चाचा न, न चाचा न, मुंहिंजो ज़मीर इहा इजाज़त नथो ॾे त मां उन्हनि खे वञी पहिरियों पवां जेके दौलत जे नशे में धुत आहिनि। जिन जज़्बातनि एहसासनि ऐं माण्हू को बि टके सेर विकिणी छॾियो आहे। विकिणी जाए तो छो थो बीह रहे। हे केॾो हिन लफ़्ज़ में तोखे तनाज़ समझे न। न चाचा न, जो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾे त नौकरी लाइ माण्हुनि खे पहिरियों आहे जेके दौलत जे नशे में धुत आहिनि। जिन जज़्बातनि एहसासनि ऐं ईमान सां गॾु माण्हू को बि टके सेर विकिणी छॾियो आहे। चाचा कोन कंदुसि
उन्हनि खे इलाज, कोन कंदुसि उन्हनि खे इलाज, कोन कंदुसि मां उन्हनि खे इलाज। जन जज़्बनि एहसासनि ऐं ईमान सां गॾु माण्हू बि टके शेर विकिणी छॾियो आहे। मां कोन पवंदुसि उन्हनि खे पहिरें, कोन कंदुसि उन्हनि खे इलाज, जंहिं असां ग़रीबनि जी रोज़ीअ ते जेके राकास बणिजी वेठा आहिनि। आख़िरी लॻी वई राकास बणिजी वेठा। हा साईं, तूं वॾो बालिस्टर आहीं, छो कंदे कंहिंखे इलाज में तूं हाणे थधो थियो, हली हली बुख भर मंझि शल न वञे शान, इल्म जी अज़मत ऐं कलम जे मुक़दस ऐं कलम जे तक़द्दुस हो इल्म जी अज़मत ऐं कलम जे तक़द्दुस जो कसम। जेकॾहिं थधी छांव में असां ग़रीबनि लाइ नौकरीअ ते पाबंदी आहे न चाचा, त हीअ धरती पंहिंजी माउ आहे। हीअ सोना संग पैदा करे असांजा बुखिया पेट भरंदी। काई बि मां हिननि खे चवंदमि, काई बि मां पंहिंजे बच्चे खे बुखियो नाहे रखंदी। ॿुधई चाचा, इहो न